होली छो मल्हाई वेंदी आहे? रंगनि ऐं ख़ुशियुनि भरियो त्योहार होली। दोस्तो, तव्हां ॾिसी रहिया आहियो आज़ाद व्यूज़ यूट्यूब चैनल। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त होली छो मल्हाई वेंदी आहे। दोस्तो, हिकु ज़माने में हिंदुस्तान में हरनाकश नाले हिकु राजा राज कंदो हो। हिकु भेरे हुन पूॼा में दुआ घुरी त मूंखे अहिड़ी ताक़त मिले जो आउं न तीर सां मरी सघां न तलवार सां, न घर जे अंदरि मरां न घर खां ॿाहिरि, न मूंखे को ज़मीन ते मारे सघे ऐं न ई को आसमान ते, न कंहिं इंसान खां मरी सघां न कंहिं जानवर खां, न ॾींहं जो मरां न ई वरी राति जो मरां, न मर्द खां मरां ऐं न वरी का औरत मूंखे मारे सघे। दोस्तो, हुनजी उहा दुआ गांइजी वई ऐं राजा ताक़त जे नशे में अची रयत में ऐलान करायो त हाणे मूंखां वधीक को बि ताक़तवर न आहे। तंहिं करे अवां सभिनी खे मुंहिंजी पूॼा करणु घुरिजे। दोस्तो, चयो वञे थो त राजा खे पहलाज नाले हिकु पुटु बि हो। उहो जॾहिं वॾो थियो त राजा तइलीम ऐं तरबियत लाइ उस्ताद वटि छॾियो। उस्ताद खेसि हिकु ई पालनहार जी पूॼा करणु ऐं हुन खे ई मञण जी नसीहत कई। तॾहिं हुन ॼातो त मुंहिंजो पीउ इन संसार जा ख़लकणहार न आहे। उहो सोचे हुन माण्हुनि में उहो प्रचार करणु लॻो त इन समूरी काइनात जो ख़लकींदड़ हिकु ख़ुदा आहे, हुनजी पूॼा करणु घुरिजे। ॿिए तरफ़ राजा ॾिठो त मुंहिंजो पुटु मुंहिंजो राज बर्बाद करे रहियो आहे। तंहिं करे पुट खे हुकुम ॾिनई त तूं इहा ॻाल्हि करणु छॾे ॾे, पर हू न मुड़ियो। नतीजे में माण्हू राजा जे ख़िलाफ़ थी पिया ऐं पहलाज खे सचो भगत सम्झण लॻा। राजा खे उहा ॻाल्हि न वणी। हू पहलाज खे मारण लाइ सिटूं सिटणु लॻो। खेसि जबल जी चोटी तां धिको ॾियारियो, समुंड में ॿोड़े मारण लाइ लोड़ियो, पर हू बची वियो। राजा खे परेशानी थियण लॻी ऐं हुनखे परेशान ॾिसी संदसि भेण होलिका वटि आई ऐं चयईं त मूं वटि हिकु अहिड़ी चादर आहे जंहिंखे जेको बि पंहिंजे जिस्म सां वेड़ींदो तंहिंखे बाहि न साड़ींदी। तूं बाहि जो वॾो मच ॿाराए ऐं उनमें उहा चादर वेड़े वेंदसि। पोइ पहलाज खे चओ त जेकॾहिं तूं बि सचो आहीं त इन मच में घिड़। जॾहिं हू बाहि में ईंदो त सड़ी खाक थी वेंदो ऐं तुंहिंजी हुन मां जिंद छुटी पवंदी। राजा खे उहा ॻाल्हि ॾाढी वणी। हुन इहो ऐलान करायो त हिकु मच मारियो वेंदो ऐं जेको पहलाज मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे, जेकॾहिं सचो आहे त उन बाहि में घिड़ी ॾेखारे। ऐं हुन पंहिंजी धीउ होलिका खे उन चादर समेत उन बाहि में रवानो करण जो पिणु ऐलान कयो। सारी ऐलान खां पोइ सॼी रायत में माण्हू गॾु थी विया। मच ॿारियो वियो ऐं उन में पहलाज ऐं होलिका बाहि में घिड़ण लाइ तयारु थी विया। उन ई महिल ख़ुदा जी कुदरत सां हिकु वॾो तूफ़ान आयो ऐं होलिका जे ॿियल मथे ते चादर उॾामी पहलाज ते पई ऐं होलिका सड़ी भस्म थी वई ऐं पहलाज सही सलामत निकिरी आयो। पोइ राजा हिकु ॿी सिटी हिकु लोह जो वॾो थंभ बाहि में तपाए ॻाढ़ो करायो ऐं पहलाज खे ललकारे चयईं त जेकॾहिं तूं सचो आहीं त इन थंभे खे भाकुर पाए बि। जॾहिं पहलाज थंभे ॾांहुं ॾिठो त मथां हिकु माकोड़ी गुज़री रही हुई। पोइ हुन खन पर लाइ बि न ॾिनो ऐं सोचण बिना डोड़ी वञी थंभे खे भाकुर पाताईं। कुदरत सां थंभो ठकाव सां फाटी ॿ थी पियो ऐं उन मां नरसिंह निकिरी निर्वार थियो। नरसिंह जे जिस्म जो अधु हिसो शींहं जो ऐं अधु माण्हू जो, यानी शींहं जहिड़ो बलवान नर हो। जॾहिं सांझी थी तॾहिं नरसिंह राजा हरनाकश खे झले पंहिंजे गोॾनि ते रखियो ऐं दरबार जे चांवर ते वेही पंहिंजा नूंहं संदसि छाती में खुपाए मारे छॾियईं। पोइ उन पहलाज खे हरनाकश जी गादी ते विहारियो। हिंदू धर्म जा पोइलॻ होलिका जे सड़ी खाक थियण वारे ॾींहं ते ख़ुशी में सची जय जय चई हर साल फगुन महीने जी 12 तारीख़ ते धामधूम सां होली जो ॾियारो मल्हाईंदा आहिनि। होली जे मौक़े ते राति जो हर घर में बाहि मच ॿारियो वेंदो आहे, जंहिंमें ॻाढ़े धागे सां वेड़ियल अटे जो मिठो लोलो पचाइबो आहे। लोलो पची वेंदो आहे पर धागो सलामत रहंदो आहे। उहिञाणी तौरु धागे जे सलामत हुजण खे सत्य जी जय यानी कामयाबी चयो वेंदो आहे। होली जे ॿिए ॾींहं ते धूड़ियो पुण थींदो आहे। उन मौक़े ते हिंदू माण्हू हिक ॿिए खे रंग जूं पिचकारियूं भरे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि ते उछले मोहबत ऐं ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि। दोस्तो, अॼु असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? वीडियो पसंदि अचण जी सूरत में
वीडियो खे कंदा लाइक, चैनल खे कंदा सब्सक्राइब। दुआउनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।